अरे सगळं अल्लाह जादे हाँ किस्मत वाके तो जा रंग गई अब से केरवा जन अरे रासाई अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम उठना मार हाँ यार बुधायो किए चढ़ जाओ उठाना सब खुश है हो बस दुआ लगी भाई बस दुआ लगी अरे रासाई तमा साई बुरायो असी उन कम ला तमा वट आया आहियूं पंहिंजा सभु कमकार छॾे तव्हां मौक़ो मिलण जो थियो त असीं अची तव्हां निकितासीं हा हा मूंखे यादि आहे बस ईअं मुंहिंजी महिरबानी तव्हां पंहिंजी ज़िंदगी में कुझु वक़्तु असां सां गॾियो ऐं मिलण आया अवां सभिनि खे ॿधी में ॾिसी असांखे तमामु घणी ख़ुशी थी ऐं दुआ आहे त अलाह सी अव्हां खे हमेशह ईअं ॿधी में रखे आमीन छो त अव्हांखे ख़बर हूंदी जो जेके माना क़ौमूं हुयूं या कंहिंजा मुल्कनि जा मिसाल खणी वठो जेके नफ़रतनि जे करे ॿधी जे न हुजण जे करे तबाह थी विया क़ौमूं या मुल्क ऐं इहा ई असांजी दुआ आहे त अलाह अव्हांखे ईअं अमुन सां रखे आमीन ऐं कंहिं बि माना ॾुखे वक़्त में को मसइलो थी पए त ईअं ई सभु गॾु हुजे बसि ॿियो कुझु बि न महिरबानी करे पाण में नफ़रत न पैदा कजां ईअं ॿधी में रहिजा अमुन में रहिजा कुझु बि थी पए छा बि थी पए पर तव्हां कॾहिं बि अमुन खे न विसारींदा इन ई पंहिंजी हिते ई पंहिंजे पेरनि ते क़ाइमु रहंदा ऐं कॾहिं पाण खे अमुन पाण खे न छोड़ींदा मुंहिंजे मरण खां पोइ बि इहो अमुन क़ाइमु रखो बाबा बाबा ही मरण की गाल कई को करी मरण पहला दुश्मन तव्हां या ॻाल्हि था करो असां वॾो ॾुख थो थिए को मसइलो अॼु असां तव्हांजी ॻाल्हि जी पेरी कई तेरा साईं सावण जी मुंद लगी पई है पर बरसात ही कान भी पए पांजू सोना वाली जमीनूं घेराबाद पई वन पानी जो संडगो पियो है हां हां किस्मत तो जा रंग गए इहो त पाण जे लाइ नुक़सानकार आहे छो यो नुकसान है पर अकल ता सोचो त यो नुकसान कोन थींदो हां बिल्कुल पानी न हुजणे करे पांजू सोना जो जमीनूं खराब थियन ऐं छो न जे पाण नओ तरीक़ो आज़मायो जमीन में हैंडपंप लॻाए पाण उन मां पाणी हासिल करियो छा इहो सही थींदो पर साईं खर्च त लॻंदो तेरा मुंहिंजो पुटु ॿाहिरि पढ़ण लाइ मोकिलियो आहे हिनखे हाणे नौकिरी जो बि आसरो आहे हिन पर ज़रायत में पढ़ाई कई आहे अरे मटवा तो पंहिंजी ज़िंदगी ठाही नी हाणे त तूं महिनत गाजो थी पे हाणे त तोखे पुट खाराईंदो तूं त पंहिंजी पुट जी तारीफ़ ॿुधी ख़ुशि पियो थी असांजी ज़मीनूं घेराबाद पई वई बुद्धि कावर छो तो करी बस साईं साईं पाण हिन मसइले ते ॻाल्हाइण था चाहियूं बसि ईअं चवण थे चाहियूं कुझु तव्हां पैसनि जो इंतज़ाम करियो कुझु असीं करियूं त जी कमु जल्दी थिए हाँ सही तो चवे बस गाल न कर मत बस जल्दी कर बाबा साईं यो कम जल्दी कराज न त मैंने घेराबाद हाँ यार तू न ॿुध जी जी वॾेरा साहब मेरी मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो मूं वटि फ़िलहाल रोकड़ न आहे हाणे शीशे में ठहियल टको बि कोन पर काबर त ॾिसेस पैसा भले न दे पाण जेको हैंड पंप जो कम करायूं पिया न वो भले इहो करे मजदूर तौर ते कम करे उन कम में हमरा ही कराए जीअं त मजदूर खे ज़रूरत न पवे कम न कंदो त पोइ न त ॾोकड़ ॾे ॾोकड़ हाँ वॾेरा जेको मूंखां कमु थींदो उहो बाक़ाइदा आऊं कमु कंदुसि बसा वॾेरा साईं असांखे इजाज़त बाक़ी इन जी ख़बर कोन्हे आउं वञा शहर पोइ तव्हांजी वॾी महिरबानी आउं हलां वॾी असीं बार ओ छोरा हाणे महिरबानी गोठाणा अब्बा तव्हांखे ॻाल्हि पुछां पुछो भले पुछो 1000 बार पुछो अब्बा हिकिड़ो सवाल आहे तव्हां खां पुछां थो पर जवाब ज़रूरु ॾिजो हाँ पुटो पूछे जरूर पूछे सवाल इहो त जेको तव्हांजो भाउ मुंहिंजो चाचा हाँ ॻोठाणनि खे इलाही छो थो भाए पुटो ये गाल मुझे समझ में नथी अचे तो मारो भाई जो मना छो तो नहीं भाई ॻोठाणनि बाबा ठीकु आहे ॾिसूं था चाचा जी मोहबत बि ॻोठाणण लाइ केतिरे अरसे ताईं हले थी पुटो त सवाल
बाबा ॾिसे पियो ही केर पियो वञे ही गरीब कोठाण जो पुट परदेस मां पढ़ियो अॼु वञे पियो पुट हल त हलूं मुलूंस हल पुट एॾा जेॾा जीजा जा साईं अस्सलाम वालेकुम चाचा भाऊ खुश आहियो वालेकुम सलाम हा हा असीं ख़ुशि आहियूं तूं ॿुधाए सब खैर हो गया खैर त आहे अॼु ॻोठ मां कयो अथई हाँ सब खैर है वो बाबा सां मिलण आया ॿियो कुझु पैसनि जी ज़रूरत हुई साईं 80 पैसा तोखे 80 ॾी बाबा छॾ छलो पैसा ज़ाया कंदे हिन ते ख़र्च कर तव्हां सम्झो था त तव्हीं वॾे खानदान मां आहियो, सभु कुझु तव्हीं आहियो हल हाणे हा पीऊ खे बुखा मारा महिनत करे ऐं पुट ऐशो पियो करे हाणे हल लड़े साईं चा दुख न पुछा सुख ज़रूर ईंदा आहिनि लड़े हल हूं पुट सुख ॾींदो तुंहिंजे पीउ असांखा पैसा वठी तोखे पढ़ायो तूं वरी हलायो जो दोरी कोन रहियो हल त बाबा हलूं पुट हलियो त हलूं ओ पुट ऐसा ना जीजा जा वालेकुम तो ठीक है ही तुम जा बस ये पांजी बनी में लगा पे आयूं ॿियो पुट ॿुधाए कीअं चढ़ंदो ॻोठ बस मने इधरो बाबा के याद पे कयो मैं अलाए दी चियन बाबा के मुंह ॾिठो कोन वो अच्छा मुझे वञा बाबा चक्रानी जा बाबा कुछ याद आई बे ॿियो कुछ पैसे की जरूरत भी कॉलेज में कुछ पैसा खपिया है पुट ये सुठो कयो जो तूं महिनत करे पढ़े पियो ऐं ॿी जॻह ते तोखे पे तुंहिंजे पढ़ाइण लाइ ॾाढा ॾुख ॾिठा हाँ चाचा आऊं सोचा पो हिकु ॾींहुं के मकाम ते पहुचंदुसि ऐं बाबा खे आऊं तमामु घणो सुठो रखंदुसि पुट ये तमामु सुठो आहे अॼुकल्ह जा ॿार पंहिंजे पीउ खे घर मां कढे छॾनि मूंखे फ़ख्रु आहे त तूं मुंहिंजे ॻोठ जो माण्हू आहीं ऐं मुंहिंजी इहा ई ख़्वाहिश हुई त मुंहिंजो पुटु बि तो वांगुरु चाचा तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां हलो असांजे घर कुझु चांहि पाणी पियो पुट मूंखे बि ॾाढा ॾींहं थी विया आहिनि जो तव्हां सां तव्हांजे पीउ सां मिलियो ई कोन आहियां असीं त पंहिंजे बनी जे कम में बांधा ई कोन आहियूं अॼु हलो था तव्हांजे पीउ सां मिली था वठूं पुट असांजी बि ॾाढी दिलि हुई पढ़ण जी पर बाबा में एतिरी पहुच कोन्हे तंहिं करे असीं प्राइमरी पढ़ी सघिया थी ऐं पुट जेकॾहिं तोखे का पैसे जी ज़रूरत हुजे त असां खां बेझिझक घुरी वठ असीं बि तुंहिंजे माइटनि जा आहियूं चाचा तव्हांजी वॾी वॾी महिरबानी Huh?
मुझे ये बताए जमीन पानी कीअं मिलियल आहे? पुट पानी आवण सॼो ज़मीन में फसल थी ई नथा। हाँ पुत्र, पानी जे करे सॼे ॻोठ में टुका लॻो पिया। बाबा तो तव्हां वॾे सां ॻाल्हायो या हाली पाण ॻाल्हायो कुझु गुफ़्तगू कयो कुझु पाणी जो मसइलो हल करियो। असां वियासीं कुझु ॾींहं पहिरीं पर कुझु मसइलो हल ई नथो थिए। बाबा चाचा नेठ मसइलो हल करणो पवंदो। त असां हालीअ खे इंश्योरेंस लॻाइण लाइ चयो पर हुनजो भाऊ राज़ी नथो थिए। पुत्र, वॾेरे जेको भाउ आहे उन पंहिंजी मुल्कियत जो अधु हिसो बनी ऐं वाड़ो सॼे भाउ जे हवाले करे छॾियो आहे ऐं उहा उन मुल्कियत ते वारस थिया वेठा आहिनि ऐं तंहिं करे उहे राज़ी नथा थियनि। चाचा पोइ एतिरो माल आहे पोइ लाइ मुंहिंजो चारो गाहु कुझु खपे। पुट हू वॾे भाउ जी ॻाल्हि नथो रखे। हुनखे बजाए खे चए थो त हू नथा वणे थो। बाबा पास पाणी सभु ॻोठ वारा गॾिजी हुन सां हलंदा कुझु मसइलो हल कंदासीं। या त पोइ थोरो पाणी प्यार असांखे ॾाढी न लॻी अब आऊं वञा थो प्लीज़। मैं जिस लड़की से प्यार करता था आज उसकी शादी है और उसने आज तक मेरे लिए कुछ नहीं किया यार। सुनो बारात आ गई है, पैसे लूटने हैं तो आ जाओ। बुला ले रोए छो पियो। न टिकटॉक में करवाने जे ने आई तू उड़े ने तुम्हें रुई पाते न करे भला ॾेखार भला। Biar kena. Jangan dah cok. Dah cok. क्या चल जा हाँ वडेरे मुझे घुरायो और नहीं दिख रहे हैं वाला केड़ो कम हो हाँ वो तो सुतो है यार तारो तारे जो कम से जो गाल बोल के छाई तू वनी उन्हें उतारे चो तो तू ने वनी बुदो तो निकलो भायो जिया उतारे व्यो अच्छा व्यो बाबा व्यो वनी ला इज्जत कोड़े बस ही तो है भाई अच्छा नो चाचा तो साला कम बाबा अदा दे खबर है भाउ हाणे पंहिंजो त ख़बर त पंहिंजो बनियूं ॿियूं सभु ख़तमु पियूं थियनि वीरानी पाणी जे हिसाब सां पाणी न खोटी ऐं माल बि ख़तमु पियो थिए माल बि मूं तुंहिंजे हवाले कयो वारो
जी बिल्कुल। पर तू छा तो चाहिंदा आऊं माल सब उकणी तो पैसा दे तो गोठाणा लाए हैंड पंप लगाए पानी जी सगड़ा तो मजा करी ना ना इने कोन थी छो चाचा ईअं न थींदो बस बाबा चवे थो न मन न बाबा तू अखरे कारी पानी मालो करंदो तो वटि चाचे जी इहा था सही तो चए मुंहिंजो पुटु पहिरीं थोरो छा कयो आने लाइ सिकंदे वे ऐं तोखे मुंहिंजो पंहिंजो भाउ सम्झी करे मेंहिं जो वारो हवाले कयो। बाबा वरी ॾिसे न वरी पाके गिची में पई आहे भला ये दौड़ी न रहियो आहे बाबा साईं तव्हांखे कंहिं चयो असां सां भलाई कयो बस करियो भाउ वडेरा गोठा वारा वञी दुकान में अपन पंहिंजो छा जी तूं छा थो चईं ॿियार अहिड़ो लफ़्ज़ वात में कढणी मज़ार न कजां। चाचे साईं बाबा बिल्कुल सही पियो चवे तोखे ख़बर न आहे असांजे ॻोठ वारनि ना जेको वाके खणी निहारींदो उन जे लाइ सिधो रस्तो निकाली आहे हाँ पोइ हुनजो ॻोठ में कदम रखण पाण हराम आहे जे तव्हांखे ईअं करिणो आहे त मूं हाणे हथु खयो मुंहिंजनि पुटनि जेको चयो तो ॿुधो न जेको तो ॿुधो इहो हक़ ई सच आहे जे न ॿुधो ॿीहर ॿुधाईंसि जेकॾहिं इन जॻह ते मुंहिंजो पुटु हुजे हा त हुन सां इहा ई कया इहो ई असरु करियां हिकु जॻह ते तव्हां ॻोठ जा वॾेरा आहियो ऐं ॿियो त मुंहिंजो तूं वॾो भाउ आहीं इन करे तोखे छॾियां पियो त पोइ अॼु जी अगरि तूं मूंखे पंहिंजो भाउ न सम्झजां ऐं तूं मुंहिंजे लाइ कुझु बि न आहीं सुठो इहो तव्हां लाइ थींदो तव्हां हलिया वञो पुट उते हल त हलूं हलो बाबा साईं हलो 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 हले कया बेरा हां तू पंहिंजा पैर संभालज हा तव्हां न गोठा जे करे मूंखे गोठ में निकली करे तव्हां पंहिंजे पैर ते कोड़ो पाण हयो आहे बाबा तोखे चयो न मूंखे भाउ न चओ बाबा हाणे वञण में देरि न करियो बाबा पानी कने डोलो पानी कने छाजो 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 तव्हां वियो आराम करो खबर थियो छा आहे बस परेशानी होती है मूंखे लॻे ने दिमाग़ टेंशन में भरिजी वियो लॻे तो डॉक्टर के वञ कर वञ डॉक्टर के वठी फोन करा
तव्हांजो तबियत सही आहे? ना पुत्र बस ये सॼो हाल सुबह जो घर अचो वियो को केस नओं आयो या न केस नओं कोन आयो ये रहना बाबा की तबीयत खराब है असां वञे रे हाल का पुछण जो दरवाजा कोने हेलो चाचा पोछा करियो वॾो त सेठिया न आहे पाण खे कुझु करणो पइजंदो त पंहिंजूं पंहिंजूं घर आबादी सुखी वेंदी अल्लाह साईं को राज़ी अल्लाह जे हथ में आहे वाह 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 क़िस्मत तुंहिंजा रंग बाबा पाण कुझु हिम्मत करे कंदासीं छो हिम्मत कंदासीं हिम्मत हथनि में आहे छो न हिम्मत वठी पाणी जी करणी पवंदी जल्दी न त पाणी त सर खां मथे चढ़ी वेंदो पोइ वरी हणंदा हथ पाणी में ॾुकर वाह क़िस्मत तुंहिंजा रंग असांखे ॻोठाणनि जे करे ॻोठ मां कढी छॾियो पाण वत ॿधी न वेंदासीं पाण हुन खां कतरे कतरे हिसाब वठंदासीं बाबा पोइ पाण पुलिस जो आसरो वठंदासीं हुननि जो बिल्कुलु फ़ाइदो खणंदासीं वाह पुट वाह हल त हलो वॾेरे जा भाऊ तोखे अल्लाह जो ॾिनल सभु कुझु आहे हा हा अल्लाह जो ॾिनल सभु कुझु अदा असांजो गुज़र सफ़र बनी बारे असीं ग़रीब माण्हू पाणी न मिलण सबबु असांजी बनियूं सभु गैर आबाद पयूं आहिनि बनियूं सभु सुकी रहियूं असीं सभु ॻोठाणा गॾिजी चवंदा त असांजी मदद करियो हा हा असीं भरपूर तव्हांजी मदद कंदासीं पर असांजा बि कुझु शर्त आहिनि हींअर असीं पंहिंजे कम सां वञूं था
पोइ पाण में मसइले ते ॻाल्हाईंदा होटल ते चाय अठण रहियो त वॾे जो भाउ दोस्त बि ॾिठो दोषी पंहिंजो कमकार हूंदसि असां अहिड़ो त बेवकूफ़ बनायो जो तुंहिंजी त कतई यादि कोन ईंदी तव्हां मूंखे मौक़ो न ॾिनो जेकॾहिं तव्हां मुंहिंजी ॿुधो आहे त अॼु ॾींहं न अचनि हा